सिंध हुकूमत भी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। अहम फैसलो सिंध हुकूमत जो आयो आहे। इन हवाले सां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध हुकूमत प्राइमरी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे ड्रॉप आउट घटाइण लाइ प्राइमरी स्कूलन के मरहलेवार अपग्रेड कयो वेंदो। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी स्कूलन में ड्रॉप आउट घटाइण जो टास्क ॾिनो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत प्राइमरी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। सिंध हुकूमत प्राइमरी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त ड्रॉप आउट घटाइण लाइ प्राइमरी स्कूलन के मरहलेवार अपग्रेड कयो वेंदो। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी स्कूलन में ड्रॉप आउट घटाइण जो टास्क ॾिनो आहे। सिंध हुकूमत प्राइमरी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त ड्रॉप आउट घटाइण लाइ प्राइमरी स्कूलन के मरहलेवार अपग्रेड कयो वेंदो। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी स्कूलन में ड्रॉप आउट घटाइण जो टास्क ॾिनो आहे। ही सिंध हुकूमत जो नओं फैसलो साम्हूं आयो आहे। इन हवाले सां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। सिंध हुकूमत प्राइमरी स्कूलन के अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो। सिंध हुकूमत जो नओं फैसलो साम्हूं आयो आहे, छा अपडेट सर? सिंध हुकूमत पारां सूबे जा जेके प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि खे अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾियण जो फैसलो कयो आहे। वज़ीर तालीम से सरदार शाह जो चवणु आहे त ड्राउट ऑफ कम करण घटि करण जे हवाले सां समूरा जेके प्राइमरी स्कूल आहिनि उन्हनि खे मरहलेवार अपग्रेड कयो वेंदो। सिंध में जेका स्कूल ड्रॉप आउट आहे उनजो तनासिब कम करण जे हवाले सां चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ख़ुसूसी खे टास्क ॾिनो वियो आहे। प्राइमरी स्कूल जी जेका अपग्रेडेशन आहे उनमें 8 खां 10 लख जेके ॿारड़ियूं आहिनि उन्हनि खे जेका मिडिल ताईं तालीम मुकमल आसानी सां हासिल थींदी। अहिड़ी तरह सां आईंदा जेको तालीमी साल आहे उनजी साइंसी तालीम खे अहमियत ॾियण जे हवाले सां साल जो उनवान जे हवाले सां जेको तय करे साल मल्हायो वेंदो ऐं जेके छोकिरा ऐं छोकिरियूं जेके आहिनि उन्हनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी जेका अहमियत आहे उनमें इन हवाले सां उनखे उजागर कयो वेंदो। सरदार शाह जो इहो चवणु आहे त स्कूल एजुकेशन जे हवाले सां हुन सिंध एजुकेशन फाउंडेशन जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो आहे। हिन वक़्तु सिंध एजुकेशन फाउंडेशन जे हवाले सां लॻभॻि 2566 जेके स्कूल आहिनि उहे SEF जेको हलाए रही आहे हुन में 8,74,000 जेके ॿार आहिनि उहे तालीम हासिल करे रहिया आहिनि। त स्कूल ड्रॉप आउट खे रोकण जे हवाले सां अहिड़े क़िस्म जा क़दम खणी न थियण ज़रूरत आहे, बल्कि इन तरह सां जेको ड्रॉप आउट बि रुकी वेंदो ऐं जेके ॿार जेके प्राइमरी तालीम खां पोइ घर वेही था रहनि उन्हनि जे निकिरण या जेके दॻनि अॻिते वधण जा दॻ जेके आहिनि उहे हासिल थी सघंदा। इन करे प्राइमरी स्कूलनि खे अपग्रेड करे एलिमेंटरी स्कूल जो दर्जो ॾेई इहा जेका तदरीस जो जेको अमल आहे उनखे वुसअत ॾिनी वेंदी। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।